हाँ मुझा प्यारा भाइरो, मुझा दोस्तो, मुझा सिंधी भाइरो, अज एडो मां खुश हाँ, एडो खुश हाँ जो सजी उम्र में जाओ हाँ, पूरा 22 साल उम्र आ, 22 सालन ताईं कदें बेडो खुश न थी जेतिरो मां अज खुश हाँ। छो जो अज मुझी यूट्यूब जी पहली पगार आई आ। मां तव्हांखे अॼु इहो ॿुधाईंदुसि त कीअं आई आ, कंहिं महिल आई आ, कॾहिं मां मोनिटाइज़ेशन कराई हुई, कॾहिं मां फॉर्म भरायो हो ऐं कॾहिं एक्सेप्ट थियो हो। सो अॼु मां तव्हांखे ऐं ॿिया यूट्यूबर्स माशाअल्लाह तव्हांखे पगार पंहिंजी ॿुधाईंदा बि न आहिनि। अॼु मां तव्हांखे पगार ॿुधाईंदुसि त आई केतिरी आ। अल्लाहु अकबर, मां मुंहिंजो त हियां थो फाटे, हियां सफ़ा ईअं अलाए छा थो थिए। हेतिरी मुंहिंजी पगार आई आहे, हेतिरी मां वञा थो कढाईंदो, खुटे न पई खुटे। ऐं इहो मां तव्हांखे ॿुधायांसि मां कहिड़ी बैंक में फॉर्म भरायो, कहिड़ी में अकाउंट ठारायो। हे ॾिसो, हे तव्हां पाण ॾिसो, हे हेतिरी पगार आहे। सो इंशाल्लाह इहो मां नेक्स्ट वीडियो में तव्हांखे ॿुधाईंदुमि सॼो प्रोसेस, ऐं तव्हांखे इहो ॿुधाईंदुमि त यूट्यूब तां कीअं कमाइणो आहे, कहिड़े क़िस्म जूं वीडियोस